दौड़ में पोरियत पारा इरिगेशन एसटीयू दौड़ असम्बली जी नाजायज़ खिलाफ प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई हुई। पोरियत मुज़फ़र मदाहिंदे चयो त एसटीयू इरिगेशन असम्बली मिली भगत करे संदसि ज़मीन जो पानी बासरनि खे विकिरो करे हुन जो वाटर ढहाए छॾियो आहे, जेका सरासर नाजाइज़ी आहे। शिकायतुनि बावजूद के दाहं ॿुधण वारो न आहे। ही आबदार जेको आहे सो रिटायर आबदार अब्दुल मरी मूंखे पंहिंजी जाइ ते घुराए, गुलाम कंबर मरी बि उते हुयो। उन्हनि ॿिन्ही मूंखां 2 लख रुपया वसूल बि कया ऐं उन खां बाद में हाणे उहा जंहिं मक़सद जे लाइ मूंखां पैसा वरिता विया उहो मक़सदु हाणे उहो नथा पिया कनि। माना मूंखे पाणी जाइज़ पाणी जेको आहे उहो नथा पिया ॾियनि ऐं गैर क़ानूनी पाणी जेके वहाए पिया था ॾियनि। मुंहिंजी ज़मीन मां जेके पिचूं खोटे विया आहिनि, मूं उन्हनि खे इहो बार बार इहो चयो त भई गैर क़ानूनी पिचूं जेको तव्हां खोटे ॿियनि खे ॾिनियूं आहिनि, इहे महिरबानी करे मुंहिंजी ज़मीन मां बंदि कयो, मूंखे नुक़सानु पियो थिए। उहे बि बंदि करण जे लाइ तयारु न आहिनि, शायदि उन्हनि खां बि पैसा वठनि था। सो मां हींअर चिताव थो ॾियां हिन खे इरिगेशन दौड़ अमले खे त भई मूंसां इंसाफ़ु कयो वञे ऐं मुंहिंजो जेको पाणी आहे उहो मुंहिंजी ॿनी जो बहाल कयो वञे, ताकी मुंहिंजे बचनि जी रोज़ी थी सघे। न त ॿी सूरत में मां मरण घणी ताईं हिते बुख हड़ताल ते वेठो रहंदुसि। पोइ ताला अख़्तियारनि खां मुताबिक़ कयो त साणुसि इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार कामरा हूंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk